नंगरपारकर शहर का काफ़ी फ़ासिले ते हिंदुनि जो वॾे में वॾो मंदरु रामा पीर जेको कास्बे में क़ाइमु आहे। उते ख़ूबसूरत मंज़र उन करे ॾिसण में अचनि था त इन मंदर ते वधि खां वधि मोर पखी ऐं ॿिया पखी उते नज़र अचनि था। उन्हनि पखियुनि खे उतां जो भगत रोज़ानी केतिरा ई किलो सुबुह ऐं शाम दाणा ॾिए थो। उन मंदर ते ही नज़र ईंदड़ तव्हांखे मोर ऐं ॿिया पखी जेके दाणा चुगंदे नज़र अचनि था। वॾी ॻाल्हि इहो आहे त उन मंदर जो पुॼारी हिननि पखियुनि खे एतिरो त प्यारु ॾिए थो जो एहसासु दिलि रखंदड़ ही मोर पखी उन भगत जे हथ ते दाणा चुगंदे नज़र अचनि था। यकीनन मोर पखी तमामु एहसासु दिलि रखंदड़ पखी आहे, पर उन खे ही भगत जेको प्यारु ॾिए थो उन एवज़ ही पखी उन जे हथ ते दाणा चुगनि था। हिन भगत सां असां ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं हिन कबीर जूं असांखे केतिरियूं ई सिटूं ॿुधायूं आहिनि। अचो त उहे पाण ॿुधूं। कबीरा जब हम पैदा हुए, कबीरा जब हम पैदा हुए, जग हंसे हम रोए, अब ऐसी करनी कर चलो, हम हंसे और जग रोए। कबीर खड़ा बाजार में सबकी मांगे खैर, कबीर खड़ा बाजार में सबकी मांगे खैर, नहीं किसी से दोस्ती नहीं किसी से बैर। कबीर कहे बुरा ढूंढन में गया बुरा मिला नहीं कोई, कबीर कहे बुरा ढूंढन में गया बुरा मिला नहीं कोई, जब दिल अपना ढूंढ कर देखा तो मुझसे बुरा न कोई। कबीरा कुआं एक है, कबीरा कुआं एक है पनियारी अनेक, बर्तन तो न्यारे न्यारे भय पानी सब एक। अल्लाह साईं इंसान पैदा किया है कुएं थी हिकिड़े खूह ते मायूं पानी भरन, कंहिंजो बर्तन मिट्टी जो आहे, स्टील जो आहे, पितल जो आहे, पर खूह तो हिकिड़े जो पानी आहे न। पानी भी हिकिड़ो ई अल्लाह साईं इंसान पैदा कयो हक़ के मौजब में ठाहिया आहिनि, कंहिंजो उल्टा हुजे पर इंसान हिकु ई ठाहियो आहे। भगत कबीर जी शाइरी ॿुधाई ऐं असां तव्हांखे कास्बे मंदर जा मंज़र ॾेखारिया। यकीनन तमामु घणा मोर पखी हिते नज़र अचनि था। बरसाति जी मौसम में सॼे मुल्क मां लखनि जे तइदाद में हिते सयाह अचनि था ऐं ख़ासि करे उहे मोरनि सां गॾु तस्वीरूं कढाए उहे तस्वीरूं पंहिंजी कैमरा में क़ैद कंदा आहिनि। हीउ मंदरु यकीनन पुराणो आहे ऐं हिन मंदर में वॾी इहो ॻाल्हि आहे त हिते मोर पखी वॾे तइदाद में मौजूदु हुजनि था। यकीनन तव्हांखे इहा वीडियो पसंदि आई हूंदी ऐं हीअ वीडियो ॾिसी पंहिंजी क़ीमती राय ॾियण सां गॾोगॾु मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा।